नाज़रीन चोचियारियूं लॻ तंहिंजो मिठा खान जो एहसास सेंटर सहूलियतुनि खां वांझल SOPs ते बि अमल न पियो थिए। माण्हुनि खे निठण उस में रुलाए पियो वञे, जॾहिं त अक्सर माण्हुनि जा फिंगरप्रिंट्स बि मैच न पिया थियनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मिठा खान दाजड़ जी ही रिपोर्ट। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मखदूम अमीन फ़हीम में मौजूद आहे, जिथे एहसासी किफ़ायत प्रोग्राम हली रहियो आहे। हिते जे मुस्तक़ माण्हुनि खे 12,000 रुपया ॾिना विया आहिनि। कुझु नज़र में इहो नज़र अंदाज़ अचे पियो त हिते जेके माण्हुनि खे नादरा जे हवाले सां जेके ही फिंगर प्रिंट नथो लॻे, उन वाले सां हिते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। असां हिते आया आहियूं, जेको ही मर्कज़ ठाहियो वियो आहे टंडो मिठा खान जो आवाम जी सहूलियत लाइ ॾाढी सुठी सहूलियत आहे। माण्हुनि खे पैसा मिलनि पिया 12,000 फ़ी माण्हूअ खे, लेकिन हिकिड़ो मसइलो हिते इहो आहे त अक्सर जेके माण्हू परे परे खां अचनि था उनजा फिंगर कोन था लॻनि। फिंगर प्रिंट जो मसइलो दरपेश आहे, उन जे लाइ इलाही माण्हू हिते परेशान बि थियनि था। पोइ अॼु वरी मसइलो हिकिड़ो ॿियो बि आहे त कोरोना वायरस जे करे जेको 7 जेके नादरा जा मुलाज़िम सांगड़ में आइसोलेट थी विया आहिनि, उनजे करे नादरा जी ऑफिस सांगड़ जी बंदि पई आहे। उन जे करे फिंगर प्रिंट जे हवाले सां जेके मसइला माण्हुनि सां आहिनि, उन जे लाइ असां मुतालबो करियूं था हितां टंडो मिठा खान जे अवाम जे तरफ़ां बाला ऑफिसरनि खे मुतालबो करियूं था त महिरबानी करे नादरा जी ऑफिस सांगड़ जी खोली वञे ऐं अवाम जूं जेके फिंगर जे हवाले सां मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कई वञे त सभिनि जी महिरबानी थींदी। इहो असांजा फिंगर लॻनि कोन था, ग़रीब माण्हू सी हिते हली हली थका आहियूं। जेको तो सांगड़ ऑफिस बंदि पई, नादरा आया बंदि पई आहे। हाणे केॾांहुं वञूं भला, ग़रीब माण्हू हाणे पूरा थी विया हली हली। तकरीबन ऑफिसर जेके आइसोलेट लॻा पिया आहिनि, उनजे करे फिंगर लॻनि कोन पिया। ग़रीब माण्हुनि जा तकरीबन जा पैसा ईअं ज़ाया थींदा पिया वञनि। इन जे करे जो असीं आला हुकाम खां मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द इन मसइले खे हल कयो वञे, ताकी हिन ग़रीबनि जो जेको गर्मीअ में अचणु ऐं हिन जो मसइले जो हल थी वञे, हिन खे पैसा बि सही मिलनि सही नमूने।